फुल अंधारो दियो फुल दादा गावा फुल अंधारो वाली भाई ने ख्याल रखे ठोक का दे हाय शिट अस्सलाम दोस्तों वेलकम टू द वीडियो नई वीडियो में तक खुश आमदी 14 दोस्तों जो आज सखर आया हूँ बोलान बीठी तो जो खान लाए तो बोलान के तकरीबन साल थी छॾे आते मिस्त्री चए पंहिंजी ठाहे ॾियारीअ मां इंजन वग़ैरह जो नओं करायोसीं इंजन न हुयुसि कारपेटर वग़ैरह जो न करायोसीं आया वसीम दादा मां जो गाॾी करण ॾिसो ॾेर की पुॼे थी नथी पुॼे फ़िलहाल जो टायर में हवा जेका घटि आहे हा दादा हाँ खपाई वालों उसके शोरूम दे खपाई में बेरान वरती हलदा हूँ टायर वगैरह पहले चेंज करायासीं अंदर ही कबाड़ लॻो पियो आहे फ़िलहाल जेको आहे साल खनि जेका बीठल हुई कुछ न तो पुलिस शीशा ये किरी शीशा ये किरी दस अल्लाह अल्लाह हो या शीशा एकड़ो हुंदुस खुली वेंदो आहे एड़ो नथो ॻोल्हे ॿियो खुलंदो पियो इहो नथो ॻोल्हे खुलंदो आहे हेॾो आहे थींदुसि न पोइ निकिरंदो लाक वग़ैरह अंदरि थियलु साली हा वसीम पोइ ॾे हाल सही आहे सही बात तोड़ियो छ मने या हली कम के पटूं था हाणे इहो पको खणणो आहे असांखे जेको आहे इमाम बारगाह लाइ बाबा ॿुध हे मिट्टी साफ़ करे आलो कपिड़ो हणी ॾे जैसे कपड़ा ख़राब न थिए फ्रंट असांखे साफ़ करे बाक़ी असां सर्विस बाक़ी कराईंदासीं असां पाण सर्विस कराईंदासीं उस्ताद चए त वायरिंग वग़ैरह जेका नहीं कराई आहे वायरिंग वग़ैरह जेका नहीं थियल आहे बाक़ी सेटिंग जेका ॾेर की मौक़ो ॾींदासीं इंजन वग़ैरह जेको करायोसीं हितां उधर का चीज़ तो बढ़िया है फिलहाल दुंगी चलती पे पेट्रोल घुरायो आहे फ्यूल पंप जो जुगाड़ थियो पियो आहे लाइटां वग़ैरह नहीं भी दस अंसारी कोच फॉर सेल आहे जेकॾहिं कंहिंखे वठणी आहे त राब्तो करे राब्ते जो नंबर आहे जेको आहे गाॾी जी डिटेल गाॾी जी राब्ते जो नंबर आहे गाॾी जी डिटेल जेका आहे ॾेई छॾूं कागज़ वग़ैरह क्लियर आहिनि टोकर बि जेको आहे हिन जो पेड आहे तूं भरी दे ॿियो साजिद साहिबु छा ॿियो छा टोटल जेको बिल थियो उहो जेको आहे 1,22,290 रुपया दादा परेशान थियण भरणो दादा खे आहे हा दादा हा घणो आहे पूरो बुक चाहिए हुआ दादा हिके बि केरे को लगे तो असांखे हिते को वॾो ॿुधाए असां झटि किराए ते लायूंसि हा न कल सवारी वरी खणी वञूं दादा हा कुझु पैसा निकिरंदा दादा हिन में काथे को कानून और टैक्स ॾींदासीं वठारा ई वेंदा हाणे गाॾी जेको फ्यूल पंप ठहे थो पियो वॾो पर जनरेटर तंग कंदो छो खुली वेंदो भैंस वाइब्रेशन कंदी हले छा वेंदी ढिलो थिए एॾो हिकु हूंदी न LPG पोइ वरी बैटरी ख़तमु थी वेंदी स्टार्ट न थींदी न हाणे टाइट थियो आहे दोस्तों जेको आहे ॿ खां जेको आहे गाॾी ठहिराईसीं ॿ बाईपास ते गाड़ी जेका आहे मिली चुकी आहे गाड़ी जेका आहे हालत जेका आहे कंडीशन सफ़ा ख़राबु आहे तो साल खनि जेका आहे बीठी हुई वरी इनखे जेको आहे सेट करे वरी जेको आहे सेल कंदासीं सेल जे लाइ गाड़ी जेका आहे अवेलेबल आहे टोकन वग़ैरह अचे जेका क्लियर आहे पेट्रोल LPG हुई पहिरियों हाणे जेको आहे पेट्रोल कराई आहे
पेट्रोल जो कांटो वगैरह नाल दो पियो माचो आस्तो पियो जेको टेम्परेचर जेको हाई थी गर्मी आ तो गैस वगैरह नहीं मिस्त्री थोड़ा सिट वगैरह थी ओके थी आंदी बिस्मिल्लाह रहमान रहीम दादा खेर खेरी से जेको घर पहुंची हंसते बा हटो थी दरवाजा अने जेको थोरो अॻिते आया जेको मीटर जेको नो सेटिंग थियल हुई उन खे जेका आहे बाहि लॻी वई आहिस्ते आहिस्ते करे जेको आहे पहुचाई 3 तारा हुयूं जेको आहिनि सड़ियूं आहिनि हे कैपेसिटर वग़ैरह जेका आहिनि ट्रांसिस्टर जेका आहिनि सड़िया आहिनि बीठो आहे करबला चौक जेको आहे रोड़ी मोमिन का जेको आहे पखो खयो अथसि मोमिन का सवाब जे लाइ जेको आहे गर्मी आहे जेको आहे मोमिन लाइ पखो जेको आहे इमाम बारगाह जेको आहे 1.5 की ॾींदासीं गर्मी कहिड़ी आहे दादा गर्मी घणी आहे माशाअल्लाह ॾिसो गर्मी पगर लगा पगर पगर सुबुह जो निकिता हूं तकरीबन थी 3 खाधो पीतो कुझु न आहे कुझु न मानी खाईंदा था की चांहि न पीती आहे भेण मानी खाईंदा थे मोमिन जो सवाब कोन पखो वरी खणंदा पिया करबला चौक जेको आहे रोड़ी वीडियो हली पई पंहिंजी खान आई दादा जेको आहे पको खणण आयो मोमिन का पको जेको आहे लॻंदी साईं वेरी गुड तमामु बहितरीन लोकेशन ते बीठा हो साईं तारा जो मथे ॻाल्हि कयां छा जो मथे गुंबद हे धार हो धार आहे जेको होॾे चौक मथे धार आहे हे या हुसैन करबला तू निकिरंदी आहे साईं हेॾे मथे रोड़ी करबला चौक जेको आहे हाणे जेको आहे मथों वज़न आहे जेको आहे गाॾी ख़्याल सां लेणी आहे वीडियो खे जेको आहे हिते फ़िलहालु स्टॉप कयूं था दोस्त जेको आहे तक़रीबन टाइम जेको आहे 4 थींदा पिया आहिनि होटल तां जेको आहे मानी वग़ैरह खाधी आहे वीडियो ठाहिण जा जेको आहे दिलि बि नथी चए जेको आहे थकी पिया आहियूं तमामु जेको आहे गर्मी आहे ॾाढी सखर में ईअं चओ हल विका वधीक जेका आहे गर्मी आहे सफ़ा मोबाइल जेका आहिनि उहे बि नथा हलनि साम्हूं दादा जेको आहे वरी पाणी भरणो आहे गाॾी खां ईअं न सेकेंड हैंड गाड़ी है वरी जो पानी की तरफ थियसि दादा ऐसा माला ॾिसो दादा जी हालत कहते हैं दादा सनो कर सनो कर कहते हैं सनो कर आए मज़ो एॾी रे गर्मी आती भाई मोमिननि सज़ा ॾिनी असांखे यार मोमिननि जे करे निकिरी आया आहियूं न छा कयूं गर्मी पई आहे मोहरम जो पहिरें जेको आहे न मोमिननि जो पको खणणो हुयो पको खपे पियो यार वठी वञी ढक खणंदा के साफ ॾिसे टेम्पू हणंदो धक को साफ ॾे सघे टेम्पू हाणे अची विया टेम्पू जा दम हुया वरी पिया हूंदा गर्मी में टेम्पू जा दम न आहिनि दादा सख्ती कयो मूंखे वरी मां हा कई पे हा टेम्पू जा दम न हुया दादा साम्हूं छा आहे दादा अलाए भाई तूफान अलाए छा आहे नहीं मथो पको पियो आहे पंहिंजे मथो सॼो ख़राबु थी वियो हली भाई हिकु गाॾी ॾिना तव्हांखे अञा 42 किलोमीटर आहे 1.5 की भाउ हाँ हाँ भाउ 42 किलोमीटर घणा किलोमीटर 42 अच्छा अञा घोटकी जे जेको पहुना आहियूं साम्हूं जेको आहे बरसाति ईंदी पई आहे ज़ोरदार गाॾी जेको आहे स्लो ॾियणी आहे मथां जेको पको पियो आहे हेलो यार बारिश आहे जाए तूफ़ान जेको आहे हिट कयो आहे असांखे हा तूफान पुॼी वियो आहे तूफ़ान पुॼी वियो आहे ॾिसूं था जेको आहे काथे पंप वग़ैरह गाॾी बीहारणी पवंदी छो जो मथां पको पियो आहे बिल्कुलु जेको आहे काली घटा छाजी वई आहे हाय अंधारो थी वियो कैमरे में जेको आहे तव्हांखे न वठंदो पर जेको आहे फुल अंधारो आहे फुल अंधारो थी वियो आहे फुल दादा हा फुल अंधारो वाली भाई ख्याल रखे ठोक का दे हाय शिट हाय दादा बेटी धूड़ थी घोटकी जो दोस्तों नज़ारो आहे हवा जेके तमामु
प्यारे वाले को पानी वगैरह कोने का बरसात है तो नुकसान दिया तो 1.5 लाख रुपए जो पकवा मोमेंट चांदा ही कौन बोल धक पान कहना तो ऐसा कहना वार कोने ना हालत बचूर बचूर मजा कर दिया छोड़ दिया वाली भाई हवा कुछ घट दिया बरसात जो भोआ था के जो ना महीने वैसे मर जाए जो का मोमेंट में के लंगर ना पुजाइन वाली भाई दिस आया हूं वहां खड़ी वारी वारी है अली भाई वारी वारी विंगार में आया हूं एक मोमेंट मसाला मालिका विंगार अल्लाह मालिक अल्लाह जब बस बंदगी कबूल कर दो अल्लाह न्यू मेरान पेट्रोलियम सर्विस गोड की हेलो दादा हंसते हंसते हेलो माने अस्सलाम वालेकुम हेलो आज प्रोजेक्ट से पहुंची आऊं पक्के ने 100 में पियो आयो पको असा के जगह तमाम मांगो पियो हाने जेको सुबह जो निकला से तकरीबन रात जो किला बयान पको जगह खेर खेर से पहुंचो पर जगह असा गेडरो आया ना देखो बारिश अच्छी हुई तूफान अच्छी हो बीजी आ से